इहा ॻाल्हि असां ॿुधाए असां उर्दू ॿोली हुजे ॿी कहिड़ी बि ॿोली हुजे उनखे असां पंहिंजी ॿोलीअ सां घटि नथा सम्झूं असां हुनखे ओतिरी इज़त था ॾियूं पर जेको सिंधी ॿोलीअ जी तरक़ी कंदो उन सां असांजो जुड़ो थींदो जेको सिंधी धरतीअ सां वफ़ादारी न कंदो उन सां असांजो जुड़ो थींदो ऐं उन्हनि जे लाइ मां पैगाम ॾियां थो तव्हां तारीख़ मूं सबक़ु वठो तव्हां अॻु में तक़सीम जी ॻाल्हि कई ॿिए उर्दू ॿार जेके इन नस्ली बुनियादुनि ते माण्हुनि खे विढ़ाईंदा था रहनि ईअं ई जीअं मूं चयो त सिंधी जेके आहिनि इहे नाला मुख़्तलिफ़ वठी के झूणे जी तंज़ीम ठाहे के ॿोलियुनि जी तंज़ीम ठाहे ऐं को पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ क़ौम खे विराइनि था ईअं ई उहे जेके आहिनि मुहाजिरनि जे नाले ते उन्हनि खे मुहाजिरनि खे इस्तेमालु करे पंहिंजा फ़ाइदा था वठनि तंहिं करे मां उन्हनि खे बि चवां थो तव्हां तक़सीम जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई वई उनखे तव्हां वियो हाणे वरी तव्हां हिते अची तव्हां मातम था कयो जो तव्हांखे इहे ख़्वाब ॾेखारिया विया त हुते वेंदव तव्हां हली हुकुमरान थींदव पोइ तव्हांखे हुकुमरानी न मिली हाणे वरी इहो सबक़ु दोहिरायो वञे त हाणे वरी सिंध खे विराइण सिंधी माण्हू न ॾींदा इहा ॻाल्हि ॿुधण लाइ असां तयारु न आहियूं पोइ न त जहिड़ो थींदो असां नथा चाहियूं इहो थिए असां मौक़ो सिंधी माण्हुनि वरी वरी ॾिनो आहे ऐं जेके तारीख़ हिते शाहिदा माण्हू हिते ईंदा रहिया आहिनि जिन हिते सिंध खे पंहिंजो कयो उॾां खां आया इहे दुरानी जेके आहिनि इहे बि अफ़गानिस्तान खां आया उन्हनि हिते कयो सुंदर सिंधीअ जो स्पीकर जे वेठो आहे इन ते कंहिंखे बि मुंहिंजे किरदार ते ज़रूरु आहे पर कंहिंखे कोन्हे त भगत दुरानी आहे तंहिं करे जो वेठो आहे छो त हुन पाण खे सिंधी कयो आहे त ईअं तारीख़ में माण्हू आया आहिनि जिन पाण खे सिंध सां गॾु आहे सिंधी माण्हुनि जी इज़त कई आहे उन्हनि खे पंहिंजो लीडर कयो अथऊं जिन सिंध सां ॿियाई कई आहे उन्हनि सां सिंधियुनि भेड़ कई आहे हिकिड़ी घड़ीअ ताईं अरबो न हुजनि तुर्खा न हुजनि अंग्रेज़ हुजनि उहा तारीख़ भरी पई आहे हुन जी शिकिल में हेमू जी शिकिल में सौदे जी शिकिल में शहीद अलाब सूमरे शिकिल में ऐं पोइ इहा भेड़ रहंदी ऐं पोइ तव्हांखे शायदि जीअं हिंदुस्तान छॾिणो पियो तीअं सिंध बि छॾिणी पइजी वञे तंहिंजे करे उहो रस्तो न वठो त बहितर आहे तव्हांजो